नाज़रीन, हैदराबाद में मूंखे आगाह कंदासीं त एहतसाब अदालत में सलीम बाजारी खिलाफ़ नेब पारां गैर कानूनी असासनि जी जांच वारे मामले बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। एहतसाब अदालत पारां रिपोर्ट पेश न करण ते नेब ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया एहतसाब अदालत में सलीम बाजारी खिलाफ़ नेब पारां गैर कानूनी असासनि जी जांच वारे मामले बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। इमाम अली भालाई असांखे जॉइन कयो आहे। इमाम अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद की एहतसाब अदालत में वॾे वज़ीर जे प्राइवेट सेक्रेटरी सलीम बाजारी नेब पारां गैर कानूनी असासन जी जांच वारो मामलो आहे। एहतसाब अदालत पारां रिपोर्ट फराहम न करण ते नेब ते सख़्त कावड़ जो इज़हार ऐं ॿुधणी जेका आहे 24 फेबरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणीअ दौरान सलीम बाजारी वकील इशरत अली लोहर मरफत अदालत में पेश थियो आहे, जॾहिं त अदालत पारां जांच ऑफिसर खां सख़्त पुछाणो कयो वियो आहे त अवां सलीम बाजारी खिलाफ़ जांच अञा ताईं मुकमल छो न कई आहे, अदालत खे कारकर्दगी रिपोर्ट फराहम छो न पिया करियो, जंहिं ते अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। जॾहिं नेब जे जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त सलीम बाजारी मिल्कियतुनि जा असासा पंहिंजे भाइरनि ऐं भाइटियुनि जे नाले कराया आहिनि। तारिक बाजारी, वकास बाजारी, अब्दुल्लाह बाजारी जे नालनि सां मिल्कियतूं ठाहियूं आहिनि, जिन जो सबूत आहे। उन खां अलावा सलीम बाजारी जेको वकील आहे उन अदालत में दलील ॾिनानि त सलीम बाजारी जो जेको भाउ आहे तारिक बाजारी, वकास बाजारी, अब्दुल्लाह बाजारी जी मिल्कियतुनि सां को बि वास्तो न आहे। उनजी मिल्कियतूं जेके आहिनि उहे FBR जे रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। सलीम बाजारी जेके मिल्कियतूं आहिनि उहे FBR जे रिकॉर्ड। वॾी महिरबानी इमाम अली भालाई तफ़सील ॾियण जे लाइ।